अज ॿीहर असीं आया आहियूं हैप्पी न्यू ईयर जे लाइ पंहिंजो फोर्ट ग्रैंड। अस्सलामुअलैकुम फ्रेंड्स, अज ॿीहर असीं आया आहियूं हैप्पी न्यू ईयर जे लाइ पंहिंजो फोर्ट ग्रैंड। ऐं हिते जेकी टिकट मिले थी उहा 1000 रुपए जी टिकट मिले थी, जंहिंमें 200 रुपए जो वॉचर तव्हां इस्तेमालु करे सघो था। अचो त तव्हांखे अंदरि घुमायूं था। हा भई, छा थो करें? मास्क वठ। हिते मास्क अलाउ आहे, लेकिन अंदरि वञी उहे बि मास्क लाहे छॾींदा। इहे असांजो दोस्त आहे अनवर मलम, काफ़ी अरसे खां पोइ मुलाक़ात थी आहे ऐं फोर्ट ग्रैंड हलूं था। तव्हांखे वधीक असांजी वीडियोज़ ॾिसणियूं आहिनि त असांजो चैनल सब्सक्राइब कयो। फोर्ट ग्रैंड में अंदरि अची चुका आहियूं। तमामु बहितरीनु मंज़र। असीं आहियूं अॼु फोर्ट ग्रैंड में ऐं अॼु 12 बजे ताईं असांखे हिते रहणो आहे। ॾाढो ज़बरदस्त मज़ो ईंदो इंशाल्लाह। ऐं हिते तमामु वॾा वॾा म्यूज़िकल प्रोग्राम थींदा, छो जे हैप्पी न्यू ईयर जी माना नाइट आहे। ऐं 2021 अलविदा करे असां 2022 में एंड थींदासीं। फोर्ट ग्रैंड जी जेकी नॉर्मल टिकट हूंदी आहे उहा 300 रुपए जी हूंदी आहे, जंहिंमें 100 रुपए जो वाचर ॾींदा आहिनि। अॼु हिननि 1000 रुपए जी टिकट कई आहे, जंहिंमें 200 रुपए जो हिननि वाचर ॾिनो आहे। ऐं ॾाढो ख़ूबसूरत मंज़र थींदो, बल्कि आहे बि सही। अञा असांजा दोस्त ॿिया अचनि था, जेका असां इंशाल्लाह सभु इंजॉय कंदासीं। तव्हां बि असां सां गॾु रहो। पर इन खां पहिरियां अगरि तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॾिसंदा रहो असांजी न्यू वीडियोज़। ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे, शाम जो मौसम आहे ऐं जेके हिते पाणी वारा जहाज़ बीठा आहिनि हिननि जो मंज़र ई पंहिंजो अनवर भाई मज़ो अचे तो फोर्ट ग्रैंड? हाँ हाँ हाँ, इहा ॻाल्हि आहे भाई। जेको आहे त काफ़ी अरसे खां पोइ फोर्ट ग्रैंड आयो आहे।
आज हैप्पी न्यू ईयर जी रात आहे ऐं इलाही मज़ो अचंदो असांजो हिते पंहिंजो कोर्डिनेट में आदिल भाई ऐं इहे असांजो नओं दुल्हो हिन खे असां डांस कराईंदासीं डांस हुते पोर्ट ग्रैंड में जेको म्यूज़िकल प्रोग्राम आहे स्टेज ते चाढ़े हिते डांस कराईंदासीं